जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। अॼु मां तव्हां सां गॾु वेसाख मास जी कथा जो अध्याय 8 शेयर थी कयां। पर उन खां पहिरीं अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, हिन सिंधी भेण खे सपोर्ट कयो, पंहिंजे मित्रनि दोस्तनि सां गॾु हिन वीडियो खे शेयर कयो। हलो त पाण कथा शुरू था कयूं। वेसाख मास जी कथा अध्याय 8 अन्नदान न करण जो इतिहास। मां तव्हांखे ॿुधायां थो। रेवा नदीअ जे किनारे मुंहिंजो पिता जेको पिशाच थियो उहो बुख ऐं प्यास सां शिथिल थी करे पंहिंजो ई मांस खाइण लॻो। छाया वारे पेड़ खे न मिलण सां उनजी दशा ॾाढी बुरी थी। पहिरें जन्म जे संचित बुरे कर्मनि सां उनजी कंठ नलीअ जा छिद्र ॾाढा सूक्ष्म थी विया, जंहिंसां उनखे ॾाढी पीड़ा थियण लॻी। कुआ, बावड़ी ऐं तालाब जो जल उनखे विष जे समान लॻण लॻो। मां गंगा यात्रा ते वञी रहियो हुअसि। उन समय रेवा नदीअ जे किनारे ते पहुतसि त मूं ही अद्भुत दृश्य ॾिठो त ही शालमाली पेड़ हेठां जेको पिशाच आहे उहो वेठो हो ऐं पंहिंजो ई मांस खाई रहियो। प्यास जे मारे ॾाढी बुरी तरह सां चिल्लाइण लॻो। उहो ॾिसी करे मूंखे मारण लाइ दौड़ियो, पर मुंहिंजे तेज जे साम्हूं उहो हताश थी पियो। मूंखे हुन ते दया आई। मूं हुनखे चयो त तूं पंहिंजो सॼो वृतांत मूंखे ॿुधाए, मां तोखे हिन दुख खां छॾाईंदसि। हीउ चवणु लॻो त आनर्त देश में भूवराक्त नाले हिकु नगर आहे। उते मां संस्कृत गोत्र में उत्पन्न थियो हुअसि। मंत्र मुंहिंजो नालो हो। तप, दान ऐं यज्ञ में मुंहिंजी ॾाढी श्रद्धा हुई। मूं संपूर्ण विद्याऊं पढ़ियूं ऐं पढ़ायूं, पर मूं वेसाख मास में कॾहिं बि अन्न जो दान कोन कयो। मुंहिंजे हिन वीचार में मूंखे शायदि इहा पिशाच योनी तॾहिं ई मिली आहे। ॿियो त को कारण नथो ॾिसिजे। मुंहिंजो पुटु क्षत्रिदेव ॾाढो वॾो धर्मात्मा आहे। इहा ॻाल्हि मां तोखे ॿुधाई आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजो पुटु मिले ऐं तव्हां हुनखे इहा ॻाल्हि ॿुधायो त तव्हांजी ॾाढी वॾी कृपा थींदी। मां पंहिंजे पिता जी इहा ॻाल्हि ॿुधी करे दुख सां रोइण लॻसि ऐं उनजा पेर पकिड़े छॾिया ऐं मूं हुनखे चयो त हे पिता, मां तुंहिंजो ई पुटु आहियां, देवयोग सां हिते आयो आहियां। हाणे मूंखे आज्ञा ॾे त मां उहो कार्य करियां जंहिंसां की तुंहिंजो दुख दूर थिए। तॾहिं हू प्रसन्नता सां चवणु लॻो त यात्रा करे शीघ्र घर वञजां ऐं मेष संक्रांति में सनानु करे भॻवानु विष्णु जे निमित्त अन्नदान ऐं कंहिं श्रेष्ठ ब्राह्मण खे को दान ॾिजां, जंहिंसां की सुख कुटुंब मुंहिंजी मुक्ति थी वेंदी। मूं तीर्थ यात्रा करे घर अची करे वेसाख मास में अन्नदान कयो। तॾहिं वञी मुंहिंजे पिता जी पिशाच योनी मां मुक्ति थी ऐं हुन मूंखे आशीर्वाद ॾिनो ऐं वैकुंठ में विमान में चढ़ी करे वञणु लॻो त सो हे राजा, मां तोखे धर्म अनुसार ही सारभूत ॿुधायो आहे। हाणे तुंहिंजी छा ॿुधण जी इच्छा आहे? त हिते असांजे कथा जो 8 अध्याय पूरो थियो। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वेसाख मास जी कथा जे अध्याय सां गॾु। तेसिताईं तव्हां सभिनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।